अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यहाँ अनवर अली सोलंकी यहाँ ॾिसी रहिया आहियो सिंध शूज़ न्यूज़ टीवी। सिंध शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं डेपाड़जा खां नाज़न आलमाणी जी। डेपाड़जा वेझो ॻोठ गंवर खान आलमाणी में कुछ ॾींहं पहिरियां फ़ौत थियल CIA इंस्पेक्टर हुसैन बख्श आलमाणी जी वफ़ात ते NPP अॻवान रईस शाहनवाज़ जतोई, रईस उबैदुर्रहमान जतोई, रईस बिलावल खान जतोई पहुची मरहूम जे पुटनि असद ऐं असलम आलमाणी सां ताज़ियत कई, दुख जो इज़हार कयो। उन मौक़े ते अहमद खान आलमाणी, इक़बाल आलमाणी, बच्चल सिंधी, सैफल खान आलमाणी ऐं ॿिया सणस गॾु हुआ। जंहिंखां पोइ UC सालियापुर UC कोट सताबो जे मुख़्तलिफ़ बिरादरनि सां ताज़ियतूं कयूं। रईस शाहनवाज़ जतोई ॻाल्हाईंदे चयो त असां जतोई ख़ानदान इलाइक़े जे ग़रीब माण्हुनि सां हर ॾुख में गॾु आहियूं ऐं हूंदासीं। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध शूज़ न्यूज़ टीवी।